नाइल इंतजामिया जे ज़मीरनि खे जगाइण लाइ क़ाठिया महिला नौजवान इतिहाद मुसलसिल टियों ॾींहुं आहे सरापा एहतजाज आहे। असांजो सिर्फ़ु सिंपल मुतालबो आहे त 4 सालनि खां ही जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खां वक़्तन ब वक़्तन मुतालबो कंदा था अचूं त शहरनि खे मिठो पाणी मुहैया कयो। MLA साहब, चेयरमैन साहब ऐं वाइस चेयरमैन साहब जेके जनरेटर लाइ असांखे चयो पियो वञे 4 सालनि खां वठी जनरेटर फराहम न कयो आहे। असांजो इहो ई सादो मुतालबो आहे त असांखे पाणी ॾिनो वञे। ॿी सूरत में इन न थिए जो MPs MLA सुभाणे तव्हां असां ॾे अचो ऐं तव्हांजो असां अंडनि ऐं टमाटनि सां इस्तक़बाल कयूं। असांजो जाइज़ मुतालबो आहे। पाणी इंसान जो जियापो आहे। जेकॾहिं पाणी नथो मिले त इंसान घणी तकलीफ़ में अची थो वञे। असांजो इहो मुतालबो आहे इंतिज़ामिया खां त पाणी असांखे फराहम कयो वञे। MLA MP 2 साल पहिरियां इलेक्शन मुहिम में महले वासियुनि सां इहो वाइदो करे वियो आहे त आउं जॾहिं इलेक्शन में खटी ईंदुसि त तव्हांखे मिठो पाणी ज़रूरु ॾींदासीं ऐं उहो शायदि उन खां ॻाल्हि का विसरी वई आहे। असां उनखे बि याददाश्त ॾियण लाइ इहा शइ चऊं था त MPA साहिब जेको तव्हां जो कयल वाइदो आहे तव्हां पंहिंजे वाइदे ते त पूरा लहो।